अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारे सिरा HRJDO न्यूज़ यहाँ वज़ीर उन्नड़ सिंध के दिले रहे पुट मुश्ताक सरकीअ जो कब्रिस्तान फाज़िल राव ते कब्ज़े खिलाफ़ 14 जुलाई ते पैदल लॉन्ग मार्च में शिरकत जो ऐलान। काज़ी अहमद अवाम चयो आहे त असां सलाम था पेश कयूं मुश्ताक सरकीअ जे जुरत के जंहिं असांजी भरपूर हिमायत जो ऐलान कयो आहे ऐं कब्रिस्तान ते कब्ज़े खोरनि खिलाफ़ जदोजहद में असांजे साथ ॾियण जो ऐलान कयो आहे। HRJDO न्यूज़ में फ़िलहाल एतिरो ई, वधीक ख़बर अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो HRJDO न्यूज़। पोइ न चवंदो त 14 जुलाई ते भरपूर कोशिश आहे, मां पहुचंदुसि। हीउ त मुंहिंजो पसंदीदा मशग़ूलो आहे, धारे खे ॾंडो ॾियणु। ठीकु आहे, इहो पोस्ट ते भाड़िया घर हूंदो, गैरतमंद तव्हां सां ज़मीन ते बीठा हूंदा, इहा हिकिड़ी पोस्ट रखंदुसि ऐं सिंध गवाह थींदी। ज़रूरी न आहे काज़ी अहमद में या रैली आहे त काज़ी अहमद वारा ईंदा, न। जाथे मां वञा तो कंडियारो, गंबट, खैरपुर वेझा ज़िला तव्हांजा जेके इहो मुश्ताक सरकी जो वाइदो आहे। तव्हांजे शहर खां वधीक माण्हू मुंहिंजा तव्हां ऐं